अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सहरी जी स्पेशल ट्रांसमिशन में KTN जी स्पेशल ट्रांसमिशन तव्हां सभिनी खे ख़ुशामदीद भली कार। उम्मीद कयां थो ही रमज़ान शरीफ़ जो महीनो, बाबरकत महीनो, मग़फ़िरत जो महीनो, रहमत जो महीनो, मोहब्बत जो महीनो, प्यार जो महीनो, अमन जो महीनो तव्हांजो तमामु बहितरीनु नमूने सां गुज़रंदो हूंदो। सभिनी जा रोज़ा वया हूंदा, हलंदा हूंदा। ऐं जेको आहे हिकिड़ो असांजी स्पेशल ट्रांसमिशन सैर बि हले थी, असांजो महिमान रमज़ान बि आहे, असांजो ॿिया प्रोग्राम बि आहिनि। कोशिशि कयूं पिया त सॼी ट्रांसमिशन असां तव्हां वटि हिकु रोज़े खां वठी जेतिरा रोज़ा थिया 30 ताईं या 29 ताईं जेके बि थिया तव्हां वटि ज़रूरु हाज़िर थियूं। ऐं हिन बाबरकत महीने में कुझु फ़ज़ीलत जी, कुझु रहमत जी, कुझु इबादत जी ॻाल्हि कजे त तमामु सुठो आहे। ऐं कुझु न कुझु ज़रूरु सिखण लाइ मिलंदो। असां सां गॾु मुफ़्ती साहिबु गॾु आहे, असां अॻु में बि गॾु हो। मुफ़्ती मुमताज़ अली भंगर साहिबु गॾु आहे, उनखे वरी ख़ुशामदीद चवंदा। मुफ़्ती साहिबु कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह तबियत ठीकु आहे? आहियो। सभु ख़ैरु। तव्हां सां वरी मुलाक़ात थिए थी, ॾाढो मज़ो आयो तव्हांजा प्रोग्राम अॼु बि। सो रमज़ान शरीफ़ जे हवाले खां गुज़रंदो वञे थो, हलंदो वञे थो, ख़बर पवे कोन थी। जी छा चवणु चाहींदो आहे रमज़ान शरीफ़ जे हवाले खां, इबादतनि जे हवाले खां, मग़फ़िरत जे हवाले खां, रहमतुनि जे हवाले खां? जी बिल्कुलु। रहमतूं कीअं हासिलु कजनि, कुर्बत कीअं हासिलु कजे अलाह साईं जी? हा, तमामु पहिरीं ॻाल्हि, रमज़ान मुबारक जो महीनो हूअं त अलाह साईं हिन में 3 अशरा रखिया। पहिरियां 10 जेके आहिनि त रहमत, ॿिया जेके 3 आहिनि उहे वरी मग़फ़िरत, वरी जेके आख़िरी आहिनि उहे जहन्नम खां निजात। त रमज़ान मुबारक में अलाह साईं जीअं रमज़ान मुबारक महीने जी इब्तिदा थींदी आहे त अलाह साईं शैतान खे क़ैद फरमाए छॾींदो आहे। उहो क़ैद थींदो आहे ऐं क़ैद थियण जी सूरत में हूअं इंसान खे जेकॾहिं बरगलाए इबादतुनि खां परे रखे, नेक कमनि खां परे रखे, भलाई खां परे रखे, त इन बदिले में अलाह साईं उनखे क़ैद फरमाए छॾियो त हाणे वरी माण्हूअ खे इबादत करण बि आसान, रमज़ान मुबारक में नेकी करण बि आसान। ऐं अलाह साईं जी रहमत ईअं सम्झो त हर हिक जे मथां पंहिंजे उन बहितरीनु नमूने सां जेको आहे त जारी ऐं सारी आहे। शर्त इहो आहे त को माण्हू नेकी करण वारो हुजे। जेकॾहिं अलाह साईं जी रहमत मां उमेद रखी करे अची करे को माण्हू नेकी कंदो आहे त अलाह साईं पंहिंजी रहमत जा दरवाज़ा खोले छॾींदो आहे। पर रमज़ान मुबारक महीने में त हूअं ई उहो जेको आहे त ईअं सम्झो त रहमतूं बेबहा हूंदियूं आहिनि हर माण्हूअ जे मथां। इन मुबारक महीने में जेकॾहिं को माण्हू रमज़ान मुबारक में सहरी जी सूरत में, कराइण जी सूरत में, इफ़्तारी जी सूरत में, जेकॾहिं को माण्हू दिलि में इरादो रखी करे कंहिं बि मुसलमान खे सहरी या इफ़्तारी में उनजी मदद कंदो आहे या पोइ कंहिं ॿियनि कमनि में, नेकी जे कमनि में मदद कंदो आहे त अलाह साईं उनजे मथां राज़ी थी करे उनजे मथां रहमत फरमाईंदो आहे। रहमत मां मतिलबु इहो न का ख़ासि ॻाल्हि न, बल्कि अलाह साईं उन रहमत जी सूरत में ईअं आहे त कंहिंजा के बिगड़ियल कम हूंदा आहिनि उन्हनि खे ठाहे छॾींदो आहे। जेकॾहिं को मक़रूज़ हूंदो आहे अलाह साईं उनखे कर्ज़वा निजात अता फरमाए छॾींदो आहे। जेकॾहिं को बीमार हूंदो आहे अलाह साईं रमज़ान मुबारक जे महीने जे सदके सां उनखे सिहतयाबी अता फरमाए छॾींदो आहे। ऐं जेकॾहिं को माण्हू इबादत करणु चाहे त इबादत में अची करे जेकॾहिं अलाह साईं जे जेका त बारगाह में पंहिंजो पाण खे झुकाईंदो आहे त अलाह साईं उनजे मथां राज़ी थी पवंदो आहे। ऐं एतिरे क़दुरु ॾिसो न, रमज़ान मुबारक उहो महीनो ऐं इन खां अलावा में बि शैतान हर कंहिं मुसलमान बल्कि इंसान जो अज़ली दुश्मन आहे। एतिरे क़दुरु आहे हदीस में पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो त जंहिं महिल शैतान खे अलाह साईं पंहिंजे बारगाह मां धुतकारियो त उहो बीही करे अलाह साईं खे उन चयो त जेसि ताईं मुसलमाननि जे यानी इंसान जे जेका त रूह में जेका सीने में रूह मौजूदु हूंदो मां उन्हनि खे गुमराह कंदो रहंदुमि। अलाह साईं बदिले में इरशाद फरमायो त ठीकु आहे तुंहिंजो कमु इहो हूंदो, पर जेकॾहिं को बि मोमिन मुसलमान जेकॾहिं गुनाह करे करे मुंहिंजे बारगाह ताईं पहुची करे मूंखे पंहिंजे गुनाहुनि खां माफ़ियूं घुरंदो त मां अलाह रब्बुल इज़्ज़त उनखे बख़्श करे माफ़ फरमाए छॾींदुमि। ऐं हीउ रमज़ान मुबारक वारो जेको महीनो आहे त उहो आहे ई इन मुताबिक़ त जेकॾहिं माण्हू रोज़ो रखे अलाह साईं बारगाह में दुआ घुरे त रोज़ेदार जी दुआ हूअं ई क़बूल थी वेंदी आहे। त हिन मुबारक महीने में कोशिशि करणु घुरिजे त सभ खां वधीक ऐं वध खां वधीक नेकियूं कनि तांजो अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी ज़ात राज़ी थी पए। पर जेकॾहिं अल्लाह रब्बुल इज़्ज़त राज़ी थी पए त उन लाइ हमेशह निजात ई निजात आहे ऐं आसानी आसानी। माशाअल्लाह, आसानी तमामु बहितरीनु ॻाल्हि कई, आसानी जी ॻाल्हि कई। असां सैयद हामिद हमाद क्या आप पढ़ रहे हैं? आपसे शुरू करते हैं हम लोग। माशाअल्लाह। क्या खबर क्या सजा मुझको मिलती, क्या खबर क्या सजा मुझको मिलती, मेरे आका ने इज़्ज़त
عزت بچا لی فرد سیاہ میری مجھ سے لے کر کالی کملی میں اپنے چھپا لی کیا خبر کیا سزا مجھ کو ملتی میرے آقا نے عزت بچا لی میں مدینے سے کیا آ گیا ہوں زندگی جیسے بجھ سی گئی ہے میں مدینے سے کیا آ گیا ہوں زندگی جیسے بجھ سی گئی ہے گھر کے اندر فضا سنی سنی گھر کے باغ ہے سما خالی خالی کیا خبر کیا سزا مجھ کو ملتی میرے آقا نے عزت بچا لی میری عمر رواں بس ٹھہر جا اب سفر کی ضرورت نہیں ہے میری عمر رواں بس ٹھہر جا اب سفر کی ضرورت نہیں ہے یہ غلامی بڑی مستند ہے میرے سر پر ہے تاج بلالی کیا خبر کیا سزا مجھ کو ملتی میرے آقا نے عزت بچا لی سبحان اللہ سبحان اللہ سبحان اللہ सो माशाल्लाह ॾाढो अॼुकल्ह ॾाढो नौजवान ॾाढो मतिलबु रुझान अचे थो मां थो ॾिसां पियो जेके प्रोग्राम कयां पियो नात ख़्वान नंढा अचनि पिया जी जी ऐं ॾाढो उन्हनि में हिकिड़ो रुझाव आहे दिलचस्पी आहे ऐं जेको आहे सो ॾाढो मज़ो पियो लॻे तव्हां बि नात वग़ैरह पढ़ंदा आहियो शुरू जी जी नात शौक़ु बि आहे बसि गुनगुनाइण जी सूरत में पढ़ंदा आहियूं असल में नात हर कंहिं मुसलमान खे पढ़णु घुरिजे हा वजह छा आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां इश्क़ ऐं अक़ीदत जो इज़हार आहे हा पर ज़रूरी न आहे त कंहिंजे आवाज़ में मिठास आहे या न आहे त नात पढ़ंदो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारगाह में उनजी हाज़िरी थींदी रहंदी त इहो बि ईअं सम्झो त हिकु इश्क़ जो इज़हार आहे त तव्हां जीअं ॻाल्हि कई त वाक़ई नंढड़ा ॿार वॾा नात ख़्वानी जी तरफ़ अचनि पिया था अचनि पिया ऐं अचणु घुरिजे वजह छा आहे जो हर माण्हू पंहिंजे हिसाब सां या ॿार बच्चो जंहिं महिल नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सनाख़ान थी वेंदो त तव्हां ॾिसंदो त घर में माहौल में ऑटोमेटिक जेका त तब्दीली अची वेंदी त हर मुसलमान जेको आहे त जंहिंजो बच्चो जेकॾहिं नात ख़्वान हुजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां इश्क़ जो इज़हार कंदड़ हुजे त तव्हां ॾिसंदो त वरी मंज़र ई जेको आहे त उहो कैफ़ियत ई अजीब थी वेंदी आहे त इहे ॿारनि खे इहो शौक़ु रखणु घुरिजे ऐं वरनि खे बि घुरिजे त ॿारनि खे अहिड़ो शौक़ु ॾियारनि तव्हांजो सभु को जेको आहे सनाख़ाने मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिल्कुलु बिल्कुलु असां सां मोहम्मद शरीफ़ बुख्ती साहब बि गॾु आहे सो बुख्ती साहब असांखे लाइ छा थो ॿुधाए बुख्ती साहब ॿुधायो माशाल्लाह
کعبے کی رونق کعبے کا منظر اللہ اکبر اللہ اکبر کعبے کی رونق کعبے کا منظر اللہ اکبر اللہ اکبر دیکھوں تو دیکھے جاؤں برابر اللہ اکبر اللہ اکبر حمد خدا سے تر ہے زبانیں کانوں میں رس گھولتی ہے اذانیں حمد خدا سے تر ہے زبانیں کانوں میں رس گھولتی ہے اذانیں بس ایک صدا آ رہی ہے برابر اللہ اکبر اللہ اکبر اللہ اکبر اللہ اکبر کعبے کی رونق کعبے کا منظر اللہ اکبر اللہ اکبر تیرے حرم کی کیا بات مولا تیرے کرم کی کیا بات مولا تیرے حرم کی کیا بات مولا تیرے کرم کی کیا بات مولا تا عمر کر دے آنا مقدر اللہ اکبر اللہ اکبر کعبے کی رونق کعبے کا منظر اللہ اکبر اللہ اکبر اللہ اکبر اللہ اکبر سبحان اللہ سبحان اللہ سبحان اللہ سبحان اللہ سبحان اللہ ماشاء اللہ واہ 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 مولانا صاحब جی اساں روزہ ہلکوں پیا روزہ ہلن پیا मां अॻे सां त उसल सम्झंदा रोज़ा त अक्सर करे खजूर ते रोज़ो रखंदा खजूर ते खोलींदा हुआ जी इन्हनि में कहिड़ियूं हिकमतूं आहिनि जीअं असां अक्सर असांजो अॼुकल्ह दस्तरखान वॾो थी वियो आहे जी जी मुंहिंजो नंढो हुजणु घुरिजे अक्सर करे माण्हू पकोड़ा समोसा फ्रूट ॿियूं शयूं 50 शयूं जूस टिनि चइनि क़िस्मनि जा इहा हिकिड़ी हुन नथी थिए हिकिड़ी हवस में नथी थिए लालच में नथी थिए शामिलु थिए हा न चई सघो था त इहा फज़ूल ख़र्ची त ख़ैर न चइजे पर जीअं तव्हां ॻाल्हि कई त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खजूर सां पाणी सां जेका त रोज़ो इफ़्तार फरमाईंदा हुआ पर अॻे वक़्तनि में वक़्तु चेंज थी चुको आहे त एतिरियूं शयूं पहिरियां मुयसरु त बज़ाहिर त हुयूं पर इब्तिदा इस्लाम में जॾहिं जॾहिं रोज़ा जेका त फ़र्ज़ु थिया वरी अहकाम चेंज थींदा विया आहिस्ते आहिस्ते अॻे इन्हनि माण्हुनि वटि जेका त इहे शयूं मुयसरु हुयूं त उन हिसाब सां कंदा पर हिन वक़्त में के शयूं उहे आहिनि जंहिंसां रोज़ो इफ़्तार थी वञे पर एक्स्ट्रा असां उन्हनि में वरी शामिलु करे छॾियूं जीअं तव्हां ॻाल्हि कई न पकोड़ा समोसा या ॿियूं घणियूं शयूं पर जेकॾहिं पंहिंजे दस्तरखान खे नंढे मां नंढो करे करे ऐं उहे ई शयूं वरी जेकॾहिं कंहिं ॿिए मुस्लमान लाइ रखियूं त अञा वधीक बहितर सभिनी जे लाइ हाणे पंहिंजे लाइ जेकॾहिं इहो तमामु फ्रूट हाणे ॾिठो इहो वियो आहे त रोज़े इफ़्तार जे महिल ते पोइ जेका त इंसानु जंहिं महिल रोज़े में हूंदो आहे त पोइ वरी उञ बि महसूसु थिए बुख बि महसूसु थिए बज़ारि ईअं महसूसु थींदो आहे हीअ सॼे दस्तरखान में जेके नेमतूं आहिनि सभु खाई ईंदासीं जंहिं महिल रोज़े इफ़्तार करण लाइ गिलास पाणी पीअंदा आहिनि 2-3 खजूर वग़ैरह का शइ जेका त खाईंदा आहिनि उन खां पोइ सभु शयूं वरी साॻी जॻह ते बची रहनि ज़ाया थींदियूं त पोइ इन खां बहितर आहे
त जेके शयूं उन्हनि खे ज़रूरत में आहिनि उहे शयूं आणिजनि। आने इन खां बदिले में ॿियूं जेकी शयूं आहिनि उहे वरी कंहिं ॿिए मुस्लमान अहिड़े खे ॾिसजनि जंहिं वटि इहे शयूं मुयसरु न आहिनि, तव्हांजो उन्हनि खे वञी करे ॾियनि। इन्हनि मां 2 फ़ाइदा थींदा। हिकिड़ो फ़ाइदो इहो थींदो त रिज़्क़ जी बेहुरमती न थींदी, फज़ूल ख़र्ची न थींदी। ॿियो वरी इहो थींदो त जे माण्हू खे उन शइ जी ज़रूरत आहे त उहो बि पंहिंजे ज़रूरत जे मुताबिक़ रोज़ो इफ़्तार करे सघंदो। त इहा तमामु बहितरीनु हिकिड़ी तव्हां ॻाल्हि कई। वाक़ई ईअं ई थींदो आहे, दस्तरख़ान सजाए छॾींदा हूं, पोइ इन में खाइणु घटि थींदो आहे, ज़ियान वधीक थींदो आहे। हाँ त इन हिसाब सां एतिरियूं शयूं रखिजनि जेके उहे इफ़्तारी जे टाइम ते खाई सघनि, पी सघनि, तव्हांजो का शइ ज़ाया न थिए, ज़ाया न थिए। बची न पए। वरी उनखे वञी करे फिटो कंदा, इहा रिज़्क़ जी बि बेहुरमती आहे, फज़ूल ख़र्ची बि आहे। त इन शयुनि खां बची करे तमामु बहितरीनु तव्हां ॻाल्हि कई त इनखे दस्तरख़ान खे नंढो करे करे ऐं इन हिसाब सां जेकॾहिं उहे ई शयूं कंहिं ॿिए मुस्लमान लाइ ख़र्च कयूं वञनि त इहो कमु सभ खां वधीक बहितरीनु बेहतर अफ़ज़ल कम आहे, बहितरीनु कम आहे। बिल्कुलु इन ॻाल्हि जो सभिनी खे मुंहिंजे हिसाब सां तइयुन बि करणु घुरिजे, इन ॻाल्हि खे सीरियस बि वठणु घुरिजे। असां त मां त हिन शइ ते कंदो आहियां, तव्हांजो जेको खाइणु पीअणु आहे, फूड आहे, उहो ॾाढो ज़ाया थो थिए। असां सोचूं था सभु शइ खाई वेंदा, नतीजनि सभु शयूं, पोइ पाणी पियो आहे, जूस ठहियलु पियो आहे, उहो ज़ाया थो थी वञे, ॿियनि माण्हुनि ताईं कोन थो पहुचे। कोशिशि कयो ॿियनि जो ज़रूरु ख़्यालु रखो। असां वरी सैयद हमाद खे रिक्वेस्ट कंदासीं, अमन साहब कुछ सुनाएं, क्या सुना रहे हैं आप? या नबी सब करम है तुम्हारा, या नबी सब करम है तुम्हारा मेरे आका, या नबी सब करम है तुम्हारा। ये जो वारे यारे हुए हैं, या नबी सब करम है तुम्हारा। ये जो वारे यारे हुए हैं, अब कमी का तसव्वुर भी कैसा, हाँ कैसा, अब कमी का तसव्वुर भी कैसा। जब से मंगते तुम्हारे हुए गए, या नबी सब करम है तुम्हारा। ये जो वारे नियारे हुए गए, अब कमी का तसव्वुर भी कैसा। जब से मंगते तुम्हारे हुए गए, कोई मुँह ना लगाता था हमको, पास तक ना बिठाता था हमको। कोई मुँह ना लगाता था हमको, पास तक ना बिठाता था हमको। कि जब से थामा है दामन तुम्हारा, तुम्हारा जब से थामा है दामन तुम्हारा। दुनिया वाले हमारे हुए हैं, जब से थामा है दामन तुम्हारा। दुनिया वाले हमारे हुए हैं, उनके दरबार से जब भी मैंने पंजतन के वसीले से मांगा, उनके दरबार से जब भी मैंने पंजतन के वसीले से मांगा। मुझको खैरात फौरन मिली है, मुझको खैरात फौरन मिली है। खूब मेरे गुजारे हुए गए, बन गई बात गुने का करम हो गया। शके गस्ती तमन्ना बरी हो गई, मेरे लपे मोहम्मद का नाम आ गया। दुनिया के गिने लगी पंजतन
का गदा, इस घराने का जब से मैं नौकर हुआ, सबसे अच्छी मेरी नौकरी हो गई। उनके दरबार से जब भी मैंने पंजे तन के वसीले से मांगा, मुझको खैरात फौरन मिली है। खूब मेरे गुजारे हुए हैं या नबी, सब करम है तुम्हारा। ये जुआरे नियारे हुए हैं। चाहते हो अगर नेक नामी, तो आले ज़हरा की कर लो गुलामी। चाहते हो अगर नेक नामी, तो आले ज़हरा की कर लो गुलामी। इनके सदके में ज़ाहिद नियाज़ी नियाज़ी, इनके सदके में ज़ाहिद नियाज़ी, पुरसुकोगा के मारे हुए हैं। इनके सदके में ज़ाहिद नियाज़ी, पुरसुकोगा के मारे हुए हैं। या नबी, सब करम है तुम्हारा। ये जुआरे नियारे हुए हैं। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, माशाअल्लाह, माशाअल्लाह, माशाअल्लाह। वाह वाह। मुफ्ती साहब, रोज़ो रखूं था जीअं असां, जी। तव्हां थोरो ॿुधायो जीअं असांजा आवाम खे, असांजे माण्हुनि खे ख़बर पए त जेके रोज़ो रखनि था उन्हनि माण्हुनि खे रूहानी ऐं जिस्मानी कहिड़ा कहिड़ा फ़ाइदा थींदा आहिनि, जेका तव्हांजी नॉलेज आहे? तमामु बहितरीनु। रोज़े रखण सां रूहानी ऐं जिस्मानी वाक़ई फ़ाइदा आहिनि कि माण्हू जीअं जिस्म, हूअं हदीस मुबारका में त ईअं आहे त हर शइ जी जेका त ज़कात आहे, हा। जिस्म जी ज़कात आहे रोज़ो रखणु। हा। अक्सर ईअं थींदो आहे त माण्हू कंहिं बीमार या मसाइल जो शिकार थी वेंदा आहिनि, त पर रोज़े जी बरकत सां अलाह साईं वरी उन जे जिस्मनि खे वरी ठीकु फरमाए छॾींदो आहे। फ़र्ज़ु कयो त का बीमारी, के बीमारियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके डॉक्टर त तजवीज़ कंदा आहिनि त हीअ दवाऊं खाओ वग़ैरह का शइ कयो, पर रूहानी तौर ते अलाह साईं हीउ महीनो जॾहिं मुसलमाननि खे अता कयो त इन मां जेको आहे त हिकु जिस्मानी इहो बि फ़ाइदो आहे त इंसानु घटि खाईंदो आहे। घटि खाइण जी सूरत में इंसानु सिहतमंद थींदो आहे। बिल्कुलु। इन जे मुताबिक़ ॻाल्हि त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हिकु शख़्स आयो, तबीब आयो साईंजन जे जेका त दौर में। पोइ अची करे उन मदीने मुनव्वरा में रहियो, काफ़ी टाइम रहियो। कंहिं रिवायत में आहे त महीनो खनि रहियो, पर को बि माण्हू बीमार न थियो। बीमार न थियण जी सूरत में जंहिं महिल वञणु लॻा त पोइ चयूं त हाणे मां हिते मुंहिंजे रहण जो जेको आहे त का फ़ाइदो ई न आहे, छाजे करे जो माण्हू बीमार थियनि ई कोन्ह था। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो त असां मंझां हिते जेके माण्हू रहंदा आहियूं उहो एतिरी क़दुरु खाईंदा आहियूं त जीअं जिस्म असांजे जेका त सलामत रही सघे, ऐं जंहिं महिल बुख लॻंदी आहे तॾहिं खाईंदा आहियूं, एतिरो खाईंदा आहियूं जेतिरी असांजे जिस्म खे ज़रूरत हुजे। त इन मां अंदाज़ो थियो त जेकॾहिं को माण्हू घटि खाईंदो आहे त उहो बीमार बि घटि थींदो आहे। ऐं रमज़ान मुबारक में इहो छा थींदो आहे, सहरी जे टाइम ते बसि आहार जेको माण्हू खाई सघंदो आहे थोरो घणो खाई करे वरी इंतज़ारु कंदो आहे इफ़्तारी जे टाइम ते। इफ़्तार में बि वरी जेका त हल्की फुल्की जेका त ग़िज़ा माण्हू खाईंदो आहे, त इन सां आहिस्ता आहिस्ता जिस्म जेको आहे त उहो वरी बहितर खां बहितर थी वेंदो आहे। ऐं रूहानी तौर ते उहे फ़ाइदा आहिनि त इंसानु जंहिं महिल रोज़ो रखंदो आहे त अल्लाह ऐं उन माने जे विच में का ॿी शइ न हूंदी आहे, सिर्फ़ु रोज़ो हूंदो आहे। तव्हां ॾिसो न, रोज़े में जेकॾहिं माण्हू वज़ू करण लाइ जंहिं महिल पाणी वात में विझंदो आहे, उहो गुरड़ा करण लाइ जेकॾहिं पीए त पी सघे पियो, ठीकु आहे। वरी जेकॾहिं अकेले तन्हाई में उनखे उञ लॻे पाणी खणी करे पीए त पोइ बि पी सघे थो, खाए त खाई सघे थो, को ॾिसण वारो ई कोन्हे को। त इन में छा आहे, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे तरफ़ां तक़वा, हिकिड़ी परहेज़गारी इंसान खे नसीब थींदी आहे इन रोज़े जी सूरत में। ऐं इन मौक़े ते तॾहिं अल्लाह रब्बुल इज़्ज़त जेको आहे इरशाद फरमायो त रोज़ो ऐं हर कम जो जेको अमल आहे उन जो सवाबु अल्लाह साईं अलहदा अलहदा फरमायो आहे। पर हीअ रोज़ो वाहिद शइ आहे
जंहिंजो अजुर अल्लाह रब्बुल इज़त फरमायो त हीउ रोज़ो फ़क़ति मुंहिंजे लाइ आहे, मुंहिंजे लाइ। मूंखे राज़ी करण लाइ। कीअं त जेकॾहिं माण्हू खाए त खाई सघे पियो, पीए त पी सघे पियो, पर न खाधई न पीतई कंहिंजे मूंखे राज़ी करे, कयसि। सिर्फ़ु अल्लाह रब्बुल इज़त जी रज़ा जी ख़ातिर, उन ख़ालिक खे राज़ी करण जी ख़ातिर। अल्लाह साईं फरमाईंदो त हिन पंहिंजे जिस्म खे ऐं रूह खे मुंहिंजे लाइ, मूंखे राज़ी करण लाइ, ईअं सम्झो त हीउ परहेज़गारी करे करे जेको आहे सहरी खां वठी करे इफ़्तारी ताईं बीठो रहियो ऐं मुंहिंजे फर्मा बरदारी लाइ बीठो रहियो। अल्लाह रब्बुल इज़त उन जे रूह खे बि पाक फरमाए छॾींदो आहे। ऐं इन रोज़े रखण जी सूरत में अल्लाह साईं मूं अॻ में बि ॻाल्हि कई त ख़ालिक काइनात उन बाने जे समूरनि गुनाहनि खे बख़्शे करे उन खे पाक ऐं साफ़ बणाए सुभान अल्लाह, माशाअल्लाह। अल्लाह साईं सभिनी खे नसीब फरमाए इहो। बिल्कुलु तमामु सुठी कचहरी थिए पई, सुठियूं ॻाल्हियूं ॿोलियूं। मोहम्मद शरीफ़ बुगटी साहब वेठल आहे। बुगटी साहब अमा छा पिया? हाँ बिल्कुलु माशाअल्लाह। सारे नबियों के ओहदे बड़े हैं, लेकिन आका का मनसब जुदा है। वो इमाम सफ़े अंबिया हैं, उनका रुतबा बड़ों से बड़ा है। जलवगाहों का एक सिलसिला है, वो जो एक शहर नूरुल हुदा है। जलवगाहों का एक सिलसिला है, जिसकी हर सुबह शम्सो दुहा है, जिसकी हर शाम बद्र दुजा है। सारे नबियों के ओहदे बड़े हैं, लेकिन आका का मनसब जुदा है। वो इमाम सफ़े अंबिया हैं, उनका रुतबा बड़ों से बड़ा है। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ॾाढो बुगटी साहब माशाअल्लाह। हाणे हिकिड़े ब्रेक जो टाइम थियो आहे। ब्रेक खां पोइ वरी वापसि ईंदासीं, कचहरी कंदासीं। सो काॾे न वञिजो, रहजो असां सां गॾु। यस, वेलकम बैक। ख़ुश आमदीद भलीकार। सेरी जी स्पेशल ट्रांसमिशन में वरी तव्हांखे ख़ुश आमदीद भलीकार। सच पुछो तबियत बि ठीकु न आहे, पर सभु शयूं हलनि थियूं, कयूं पिया। ईमान तव्हांजो सलामत हुजे त मूंखे कोन लॻे दुनिया में काई बि शइ तव्हां नथा करे सघो, हर शइ करे सघो था। मतिलबु मुफ़्ती साहब बि गॾु आहे, असां सां हमाद बि गॾु आहे, असां सां बुगटी साहब बि गॾु आहे। हिकिड़ी कोशिशि कयूं पिया त तव्हां सां असां हर ॾींहं ते तव्हां सां गॾु हुजूं, हर ॾींहं ते जुड़ियल हुजूं तव्हां सां। सर अक्सर करे जीअं फ़ाइदा न ॿुधाईंदा आहिनि माण्हू, कंहिं शइ जा को प्लाट विकिणबो आहे हुन जा हे फ़ाइदा, गाॾी विकिणबी आहे हुन जा फ़ाइदा। रोज़े रखण जा कहिड़ा कहिड़ा फ़ाइदा आहिनि, तव्हां माण्हुनि खे थोरो ॿुधायो, कहिड़ियूं कहिड़ियूं ख़ुशियूं मिलंदियूं आहिनि उन्हनि सां? हासिम, बिल्कुलु रोज़े रखण जा वाक़ई फ़ाइदा आहिनि। पहिरीं जेका त अल्लाह सी रमज़ान मुबारक जो महीनो अता कयो आहे, त इन में त फ़ाइदा ई फ़ाइदा आहिनि। त जीअं अॻ में मूं अर्ज़ु कयो त अल्लाह साईं इन महीने खे 3 हिसनि में विरहायो, त इन में रहमत बि आहे, मग़फ़िरत बि आहे, जहन्नम खां निजात बि आहे। वरी जेका त फ़ाइदा इहे बि, जंहिं महिल माण्हू रोज़ो रखंदो आहे त रोज़ो रखंदो आहे ख़ालिस अल्लाह ताला जी ख़ातिर। ऐं जंहिं महिल जेका इफ़्तार करण जो मौक़ो थींदो आहे न, त पोइ उन में उन मोमिन खे, रोज़े रखंदड़ खे अजीब हिकिड़ी ख़ुशी महसूसु थींदी आहे।
रोज़े रखण जे लाइ। ऐं रोज़ो सॼे ॾींहं जेको आहे त अच्छा उहो ख़ुशी त महसूसु थींदी आहे, वरी उन रोज़े जे महल में इफ़्तारी जे टाइम ते इंसान जे वात में अजीब हिकिड़ी जेका त बोई ख़ुशबू या बो जेका त उहा महसूसु थींदी आहे, त बज़ाहिर त उहा अजीब आहे, पर अल्लाह रब्बुल इज़्ज़त वटि जेका आहे त उहा इंतिहाई बहितरीनु ख़ुशबू जे मिसल आहे। ऐं इहो हिकिड़ो फ़ाइदो। ॿियो फ़ाइदो इहो आहे त इंसान जंहिं महिल रोज़ो रखंदो आहे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन खे जीअं अॻ में ॻाल्हि कई त उन जे गुनाहनि खे बख़्शे छॾींदो आहे। ऐं गुनाहनि खां इंसान जंहिं महिल बख़्शिजी वञे न त उन जो फ़ाइदो छा थींदो आहे, त क़ुर करीम में अल्लाह रब्बुल इज़्ज़त हूअं बि इरशाद फ़रमायो आहे त पंहिंजे गुनाहनि खां माफ़ियूं घुरो घुरो घुरो। ऐं हिन महीने में अल्लाह साईं रोज़े वारे जा गुनाह, रोज़े जेको आहे रखंदड़ जा हूअं ई गुनाह माफ़ फ़रमाए छॾींदो आहे। बदिले में जेकॾहिं गुनाह माफ़ थी वञनि त फ़ाइदो कहिड़ो आहे? अल्लाह साईं इरशाद फ़रमायो युरसिल समा अलैकुम मिदरारा वयुमदिदकुम बिअमवालिम वबनीन वयजल लकुम जन्नातिन वयजल लकुम अनहारा। जंहिं महिल ख़ालिक़ काइनात राज़ी थी पवंदो आहे न त अल्लाह साईं फ़रमायो त जेकॾहिं को परेशान हुजे त मां उनजी परेशानी खे दूरि करे छॾींदो आहियां। ऐं जेकॾहिं को मुफ़लिस हुजे त मां उनखे गनी ऐं मालदार फ़रमाए छॾींदो आहियां। ऐं जेकॾहिं को बे औलाद हुजे त उनखे औलाद अता फ़रमाए छॾींदो आहियां। वयजल लकुम जन्नातिन वयजल लकुम अनहारा। अल्लाह रब्बुल इज़्ज़त इरशाद फ़रमायो त जंहिं महिल मां राज़ी ख़ालिक़ काइनात राज़ी थी पए त उन लाइ वरी जन्नत में महल ऐं महलात बि अता फ़रमाए छॾींदो आहे। त रोज़े में जीअं अॻ में पाण ॻाल्हि कईसूं त जिस्मानी बि फ़ाइदा आहिनि, रूहानी बि फ़ाइदा आहिनि, ऐं इन सां गॾोगॾु हिकु अहसासु बि पैदा थींदो आहे त जेकॾहिं रोज़े में सुबुह खां वठी करे शाम ताईं इंसान जंहिं महिल बुखियो हूंदो आहे न त पोइ उनखे अहसासु थींदो आहे त हीअ त माना अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे तरफ़ां फ़र्ज़ु आहे उनखे पूरे करण लाइ रोज़े जी सूरत में। पर उहे माण्हू जंहिं वटि इहे शयूं मुयसरु न आहिनि, मानी खाधो वग़ैरह का शइ मुयसरु न आहे, त पोइ उहे कहिड़े तरीक़े सां गुज़ारो कंदा हूंदा। माना हिकु अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी तरफ़ां हिकु अहसासु बि ॾियारणु हूंदो आहे त जीअं तव्हां अॼु बुख में आहियो, तव्हांखे ख़बर पए थी त केतिरी तकलीफ़ आहे, त ईअं जेके ॿिया जेके मुस्लमान भाइर आहिनि त उन्हनि जो बि ख़्यालु रखणु घुरिजे। जेकॾहिं उन्हनि वटि का शइ न हुजे त तव्हां कोशिशि कयो त उन्हनि खे बि ॾियो, ताजो उहो बि इन तंगी जी हालत मां निकिरे ऐं तव्हांजे वसीले सां इहो बि जेकॾहिं मानी खाईंदो त अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हां मां बहितरीनु नमूने सां तव्हां खां राज़ी थी पवंदो ऐं तव्हांखे अजर ऐं सवाब बि अता फरमाए। माशाल्लाह माशाल्लाह, बिल्कुलु वाह वाह। असां पहिरियों ॿुधीसीं, हाणे मुफ्ती साहिब खां चवंदासीं नात असांखे पढ़ो ऐं ॿुधायो त हिन हे जेको टाइम आहे ॾाढो ॾाढो रहमत वारो टाइम आहे, जी हिन में जेको तव्हां ॿुधाइणु चाहियो। असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना, असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना। सिखऊं था नबीअ जे अला, सिखऊं था नबीअ जे सहन जा दीवाना, सहन जा दीवाना। असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना, असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना। नबीअ जे हरम में अजब जी चमक आला, नबीअ जे हरम में अजब जी चमक उन्हीअ रोशनी अला, उन्हीअ रोशनी ऐं चमक जा दीवाना, चमक जा दीवाना। असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना, असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना। उते मौत ईंदो मुसाफ़िर समझी अला, उते मौत ईंदो मुसाफ़िर समझी। ॾींदा पाक कपिड़ो अला, ॾींदा पाक कपिड़ो उन कफ़न जा दीवाना, कफ़न जा दीवाना।
اسی مصطفیٰ جے وطن جا دیوانہ اسی مصطفیٰ جے وطن جا دیوانہ سکھاتا نبی جے اللہ سکھاتا نبی جے سغن جا دیوانہ سغن جا دیوانہ اسی مصطفیٰ جے وطن جا دیوانہ. سبحان اللہ. मोहम्मद शरीफ़ बुखटी साहब माशाल्लाह माशाल्लाह सुभाणे ॾाढो माशाल्लाह सुठो आवाज़ु आहे तव्हांजो माशाल्लाह. सो मौलाना साहब सां पुछंदा मौलाना साहब अक्सर करे जेको आहे शैतान इंसान खे वर्गलाईंदो आहे जी सुठो मतिलबु अलाह ताला जी कीअं महिरबानी थींदी आहे कीअं मतिलबु इहा महिरबानी फरमाईंदो आहे त हू उन रस्ते ते इहो हिकिड़ो जेको कनेक्शन आहे बिटवीन उहो छा आहे कहिड़ी हिकिड़ी पॉइंट आहे जिते इंसान चेंज वाक़ई इंसान त जेको आहे त शैतान इंसान जो त असली दुश्मन आहे ई उनखे वर्गलाईंदो रहंदो आहे. त जीअं ॻाल्हि कंदा हलूं न रमज़ान मुबारक जी त इंसान जे मथां महिरबानी इहा थींदी आहे जो हिन महीने जी इब्तिदा में ई अलाह साईं शैतान खे क़ैद करे छॾींदो आहे. त पोइ इन में छा आहे त पोइ दिलि हिकु कैफ़ियत थी वेंदी आहे त माण्हू चवंदो आहे त यार हीअ सभु बुरा कम छॾे करे हाणे रमज़ान मुबारक जो महीनो बि आहे नेमतुनि रहमतुनि जो महीनो बि आहे त इन में वधि खां वधि इबादत कयां वधि में वधि अलाह रब्बुल इज़्ज़त खे राज़ी कयां. पोइ हीअ पूरो महीनो इन लाइ जेकॾहिं माण्हू को बेनमाज़ी आहे 5 वक़्त निमाज़ पढ़ण जी कोशिशि कंदो आहे त पूरो महीनो जेकॾहिं 5 वक़्त निमाज़ पढ़ण जी कोशिशि करे त उनजी आदत थी पवंदी आहे. त रमज़ान मुबारक खां बाद में बि कोशिशि कंदो आहे त मां निमाज़ पढ़ां. जीअं ख़ैर सां माशाअल्लाह तव्हां उमिरो त करे आयो उते जॾहिं माण्हू वेंदो आहे त उते हरम में नमाज़ूं वग़ैरह पढ़ंदो आहे पढ़ी जंहिं महिल पोइ वापसि पंहिंजे मुल्क मोटी ईंदो आहे न त पोइ उनखे दिलि में ख़्यालु थींदो आहे त यार निमाज़ पढ़ां ऐं पढ़णु घुरिजे पढ़ां अलाह रब्बुल इज़्ज़त जे तरफ़ां फ़र्ज़ु बि आहे ऐं जंहिं महिल बाक़ाइदगी सां पढ़णु अदा कंदो आहे त अलाह साईं वरी उन माण्हू जी मदद बि कंदो आहे उनखे वरी तौफ़ीक़ ॾींदो आहे तव्हांजो अची करे निमाज़ पढ़े. त हदीस में ईअं बि आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो त इंसान खां जंहिं महिल अलाह रब्बुल इज़्ज़त नाराज़ थींदो आहे उन खां रिज़्क़ रोज़ी न खसींदो आहे बल्कि उन खां सजदे जी तौफ़ीक़ खसे छॾींदो आहे. जो माण्हू घुमंदो आहे फिरंदो आहे पंहिंजा कमकार कंदो आहे हर शइ कंदो आहे पर जंहिं महिल निमाज़ जो टाइम थिए त उहो निमाज़ जी तरफ़ न ईंदो आहे त इहा अलाह रब्बुल इज़्ज़त जी नाराज़गी जो सबबु हूंदो आहे. पर इन मौक़े ते जेकॾहिं इंसान रोज़ा बि रखे अलाह रब्बुल इज़्ज़त खे जेका त बाॾाए करे ऐं क़ुरान करीम जी तिलावत बि करे पाबंदी सां निमाज़ बि अदा करे त अलाह साईं पोइ वरी इन इंसान जे दिलि में पंहिंजी रहमत नाज़िल फरमाए छॾींदो आहे त उनखे पंहिंजे रस्ते ॾांहुं दाख़िल करे छॾींदो आहे. इंसान अलाह रब्बुल इज़्ज़त जे रस्ते ॾांहुं ईंदो वेंदो ख़ालिक़ काइनात पाण उन जी मदद कंदो रहंदो. त इन तरीक़े सां इंसान जेको आहे त गुनाहनि खां बची करे अलाह रब्बुल इज़्ज़त जे रस्ते सां ईंदो आहे ऐं अलाह साईं वरी उन जी मदद बि उन तरीक़े सां फरमाए. सुभान अल्लाह बिल्कुलु ईअं ई आहे इंसान बिल्कुलु जेकॾहिं नियत करे थो इरादो करे थो थोड़ी प्रैक्टिस करे थो त पोइ अलाह साईं उनखे बिल्कुलु दिलि में उहो त मंज़र मूंखे यादि आहे त मां हुयुमि रमज़ान शरीफ़ में हुते उमिरो कयो तो मुझे वो अंदाज़ हुआ तो वो समा किया होगा होते. वाह वाह. सो सैयद हमाद क्या सुना रहे हैं आप बिल्कुल बिल्कुल आप सुनाएं. हम चाह रहे हैं कि हमको आप भी आए तो आपको बिल्कुल आपसे भी सुने. जबी मेरी हो संगे दर तुम्हारा या रसूल अल्लाह जबी मेरी हो संगे दर तुम्हारा या रसूल अल्लाह यही है एक जीने का सहारा या रसूल अल्लाह यही है एक जीने का सहारा या रसूल अल्लाह. ज़माना रूठ जाए छूट जाए कुछ नहीं परवाह. ज़माना रूठ जाए छूट जाए कुछ नहीं परवाह. न छूटे हाथ से दामन
تمہارا یا رسول اللہ، نہ چھوٹے ہاتھ سے دامن تمہارا یا رسول اللہ۔ بروزے حشر میرے اس یقین کی لاج رکھ لینا، بروزے حشر میرے اس یقین کی لاج رکھ لینا، تمہارا ہوں تمہارا ہوں تمہارا یا رسول اللہ، تمہارا ہوں تمہارا ہوں تمہارا یا رسول اللہ۔ دکھا دو اپنا چہرہ پیارا پیارا یا رسول اللہ، دکھا دو اپنا چہرہ پیارا پیارا یا رسول اللہ، خدا را جیتی جی کر لو نظارہ یا رسول اللہ، خدا را جیتی جی کر لو نظارہ یا رسول اللہ، جبھی میں ریحو سنگے در تمہارا یا رسول اللہ۔ سبحان اللہ سید حماد، سبحان اللہ، ماشاء اللہ ماشاء اللہ۔ سر یہ قرآن کریم جی تلاوت کے بارے میں تمہیں کچھ بدایو وضاحت جو بدایو۔ بالکل، قرآن کریم جی جو کہتا تلاوت واقعی ایک بہترین عمل ہے، ان میں کے کچھ صورتوں اڑیوں بھی آن جے پابندی سے کو مانو جے پڑھندو تو اللہ سائیں وری ان حساب سے انہوں کے جو عطا فرمائیندو، جی صورت یاسین شریف ہے قرآن کریم جی دل ہے، جے کو مانو صبح شام قرآن کریم جے ان دل کے ان صورت یاسین شریف کے تلاوت کندو تو اللہ سائیں ان جا بگڑل کم ٹھائے چھڈیندو ہے، پریشانی ہے ان کے دور فرمائے چھڈیندو ہے۔ اڑے طریقے سے سورت الواقعہ ہے، ان بارے میں یہ حکم ہے تو جے کہ مانو کے رزق جی تنگی ہوجے، رزق جی تنگی ہوجے، پریشانی ہوجے تو ہر مغرب جی نماز کا پوجے کہیں پابندی سے سورت الواقعہ کے تلاوت کندو تو اللہ سائیں غیب وہاں ان کی مدد کندو، ان کے رزق میں کشادگی سب جو عطا فرمائے چھڈیندو۔ اڑے طریقے سے یہ جو قرآن کریم جو آخری صورتوں ہیں قل اعوذ برب الفلق قل اعوذ برب الناس، یہ بھی انتہائی جو مجرب جے کو صبح شام مانو وہ پڑھی کرے پانجے متھاں جو دم کرے تو انسان جادو ٹونا وغیرہ ان شین کا بچی ویندو ہے۔ اڑے طریقے سے مسلسل قرآن پاک جی جو تلاوت ہے تو مانو گھر میں کندو رہے، بیو نہ تو 24 کلاکن میں صرف اور صرف 10 کا 15 منٹ جے کڈی کرے مانو گھر میں صبح میں منجھند میں شام میں رات میں قرآن کریم کی تلاوت کندو تو یقیناً ان گھر میں بے برکتی نہ تھی۔ قرآن کریم جے تلاوت کرن سے اللہ سائیں ان کے اجر ثواب بھی عطا فرمائے چھڈیندو، ان جن گھر میں قرآن پاک کی تلاوت تھے ان گھر میں برکتوں بھی عطا فرمائے چھڈیندو۔ تو اگے تہاں ॾिसो اگے مانو ہوندا صبح کے ٹائم تے فجر جی نماز جو صبح جی نماز پڑھی کرے وہ وہی رہندا قرآن کریم کی تلاوت کندا ہا، تلاوت کرے کرے درود پاک پڑھی کرے ہر شے کرے ان کھاں پو نکرندا پانجے کمن کارن لائے، وری شام جو رات جو ایندا تو رات میں وری سمن کھاں اگ میں سمن جی نماز پڑھی کرے وری کچھ نہ کچھ وہ پڑھی کرے ان کھاں پو سمندا ہا۔ تو تاں ॾिसो تو اگ میں مانو بیمار جو گھٹ تھیندا ہا، رزق میں ایتری بے برکتی جو انہن میں کون ہوندی ہی، سبب چھا ہو تو اللہ تعالیٰ سے وہ گنڈھیل ہوندا ہا قرآن کریم جی صورت میں، درود پاک جی صورت میں، وظائف جی صورت میں۔ ہانے بھی ہن ہی موقع تے
माण्हू शुरू करे ॾिए त सुबुह में जेको आहे त रोज़े खां बाद में सहरी खां बाद में क़ुरान करीम जी तिलावत करे, इफ़्तारी खां बाद में दुरूद पाक पढ़े ऐं मुख़्तलिफ़ सूरतुनि जी जेका तिलावत कंदो रहे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त इन सां राज़ी बि थी वेंदो ऐं इन जे सबब सां ख़ालिक़ काइनात उन घर में रिज़्क़ में बि बरकतूं अता फरमाए। आमीन आमीन इंशाअल्लाह। अल्लाह साईं कंदो असां सभिनी मुस्लमान खे आदत पए बिल्कुलु क़ुरान शरीफ़ जी तिलावत ज़रूरु करणु घुरिजे। ॻोठनि में हिन वक़्त ताईं बि कराची में बि हर जॻह ते मां घरनि ॾिठो आहे त असांजो जेके वॾियूं आहिनि बुज़ुर्गियूं ख़वातीन आहिनि उहे हिन वक़्त में क़ुरान शरीफ़ पढ़ंदियूं आहिनि। सो इहा बिल्कुलु तमामु सुठी आदत आहे, तमामु सुठी रूटीन आहे। सो मोहम्मद शरीफ़ बुख्ती साहब खे कंदासीं असांखे नात शरीफ़ तव्हां ॿुधायो। तुम अपना दामन बिछा के मांगो, हुजूर देंगे ज़रूर देंगे। तुम अपना दामन बिछा के मांगो, तुम अपना दामन बिछा के मांगो, हुजूर देंगे ज़रूर देंगे। गदा आंसू बहा के मांगो, गदा आंसू बहा के मांगो, हुजूर देंगे ज़रूर देंगे। तुम अपना दामन बिछा के मांगो। रहीम आका करीम दाता के दर पे कोई कमी नहीं है। रहीम आका करीम दाता के दर पे कोई कमी नहीं है। तुम आंसू बहा के मांगो, हुजूर देंगे ज़रूर देंगे। हुजूर देंगे ज़रूर देंगे। तुम अपना दामन बिछा के मांगो। और रसूल अकरम के आस्ताने से मांगने का उसूल ये है। रसूल अकरम के आस्ताने से मांगने का उसूल ये है। दुरूद लब पर सजा के मांगो, हुजूर देंगे ज़रूर देंगे। तुम अपना दामन बिछा के मांगो। और जहाँ से मौला अली ने मांगा, वहाँ से हर एक वली ने मांगा। जहाँ से मौला अली ने मांगा, वहाँ से हर एक वली ने मांगा। उन्हीं की चौखट पे जा के मांगो, हुजूर देंगे
ضرور دیں گے تم اپنا دامن بچھا کے مانگو. سبحان اللہ سبحان اللہ سبحان اللہ سبحان اللہ سبحان اللہ ماشاء اللہ. مولانا صاحب جی اکثر کرے گھر में माण्हू नमाज़ पढ़ंदा आहिनि मस्जिद नमाज़ पढ़ंदा आहिनि त वधि में वधि सवाबु त मस्जिद में आहे पर इन सवाब जो फ़र्क़ु केतिरो आहे त घर में पढ़णु ऐं मस्जिद में केतिरो गुना सवाब जो बैलेंस आहिनि. बहितरीन ॻाल्हि. मस्जिद में नमाज़ पढ़णु ऐं घर में नमाज़ पढ़णु त मस्जिद में जेकॾहिं माण्हू नमाज़ पढ़ंदो आहे त उनजी सवाब जो का त वधीक आहे. घर में जेकॾहिं नमाज़ अदा कई त उनजो 1% यानी 1 भेरो सवाबु अल्लाह से उनखे अता फ़रमाए छॾींदो आहे. पर जेकॾहिं माण्हू मस्जिद में अची करे जमात सां ख़ासि तौर ते नमाज़ अदा कंदो आहे त अल्लाह साईं 27 भेरा वधीक उनखे सवाबु अता फ़रमाए छॾींदो आहे. त माण्हू अक्सर घरनि में नमाज़ पढ़ंदा आहिनि त रमज़ान मुबारक में कोशिशि करे करे मस्जिदुनि ॾे ईंदा आहिनि पर कोशिशि इहा करणु घुरिजे त रमज़ान शरीफ़ हुजे या न हुजे आदत इहा ठाहिजे त जीअं अज़ान जी आवाज़ ॿुधनि त घरां निकिरी अची करे मस्जिद में नमाज़ अदा कनि तांजो घर में नमाज़ पढ़ंदा हिकु नमाज़ जो सवाबु आहे पर जेकॾहिं मस्जिद में पढ़ंदा त 27 नमाज़ जो सवाबु उन्हनि खे वधीक अता फ़रमाए छॾींदो. ऐं ईअं कोशिशि इहा कनि त घर में बि नमाज़ पढ़णु ईअं न जो घर में नमाज़ न पढ़नि सुन्नतूं जेके आहिनि उहे घर में अदा कनि ऐं उन खां पोइ फ़र्ज़ु नमाज़ लाइ वरी अची करे मस्जिद जो रुख़ कनि. ऐं इन सां इहो बि फ़ाइदो आहे हिकु त 27 नमाज़नि जो सवाबु उन्हनि खे मिली वेंदो. ॿियो इहो आहे त घर जेतिरो जंहिंजो घर जेतिरे मुफ़ासिले ते हूंदो न त पोइ उन खां पोइ हिकु हिकु वख खणी करे अची मस्जिद में जंहिं महिल पहुचंदो त अल्लाह साईं हर हिकु विख जे बदिले में बि उन्हनि खे सवाबु अता फ़रमाए छॾींदो. त इहा बि जेका त अल्लाह साईं जी महिरबानी उन्हनि जे मथां थींदी. पर घर में नमाज़ पढ़े थो त उनखे हिकु सवाबु आहे पर जेकॾहिं मस्जिद में अची करे नमाज़ पढ़े थो त अल्लाह साईं 27 भेरा वधीक उनखे सवाबु अता फ़रमाए छॾींदो. बिल्कुलु महिरबानी मुफ़्ती साहिबु तव्हांजो लख कुर्ब. ऐं असां हाणे सैयद हमाद खे चवंदा नात ॿुधाईंदो शरीफ़ नाज़ शरीफ़ खां पोइ असांजो प्रोग्राम अॼु जो ख़तमु थींदो. वरी इंशाअल्लाह तव्हां सुभाणे वरी हाज़िर थींदासीं. तेसिताईं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो. रोज़नि में एतिराम कजो रोज़नि जो ख़्यालु कजो रोज़ो रखो ऐं पाड़े वारनि जो ज़रूरु ख़्यालु कजो त रोज़ो रखियो आहे न रखियो आहे इफ़्तारी कई आहे न कई आहे इफ़्तारीअ में छा था कनि. सो महिरबानी करे पाड़े वाड़े में ज़रूरु पुछा कजो. सो शाह साहब बुला लो फिर मुझे शाह बहरो बे मदीने में बुला लो फिर मुझे शाह बहरो बे मदीने में मैं फिर रोता हुआ आऊं तेरे दर पर मदीने में मैं फिर रोता हुआ आऊं तेरे दर पर मदीने में मदीने जाने वालों जाओ फी अमानिल्लाह. आका मदीने जाने वालों जाओ फी अमानिल्लाह. कभी तो अपना भी लग जाएगा बिस्तर मदीने में. कभी तो अपना भी लग जाएगा बिस्तर मदीने में. बुला लो फिर मुझे शाह है बहरो बे मदीने में. बुला लो हम गरीबों को बुला लो या रसूल अल्लाह. आका बुला लो हम गरीबों को बुला लो या रसूल अल्लाह. पाए शबीर शब
فاطمہ حیدر مدینے میں بلا لو پھر مجھے اے شاہ بحر و بر مدینے میں پھر روتا ہوا آؤں تیرے در پر مدینے میں.